लाबारो उन वक्त शुरू कजे जॾहिं फसल जा तीला ऐं संग सुनहरी या पीला थी विया हुजनि। लाबारो सुबुह जे वक्त या शाम जो करणु घुर्जे। घणी तेज उस वारी महल लाबारो हरगिज़ न कजे, छाकाणि त तेज उस में संग ऐं डांडियूं टुटण करे नुक़सान थिए थो। लाबारे खां पोइ थींदड़ नुक़सान में टियों हिसो नुक़सान सथरियूं ठाहिण या वल खणण दौरान थिए थो। इन करे सथरियूं सही ठाहिजनि ऐं लाबारे खां पोइ 2 खां 5 ॾींहनि अंदरि लुणियल वल कंहिं साफ़ सुठी ऐं मथां ई जाइ ते गॾु करे गाह वारो कमु उकलाइजे, जीअं तेज़ हवाउनि, बरसात ऐं गड़े वग़ैरह वारनि नुक़साननि खां बचाव थी सघे। गाह ॻाइण लाइ थ्रेशर मशीनूं निहायत कामयाब आहिनि, जिन जे करे थोरे वक़्त में अन्न साफ़ थी मिले थो। पर किन हालतुनि में थ्रेशर में ख़राबीअ जे करे बोह सां गॾु अन्न बि मिली ज़ियान थिए थो। इन करे हलंदे थ्रेशर खे रोके बुह ज़रूर जांचजे। जेकॾहिं बुह सां गॾु अन्न बींदो हुजे त मशीन जी मरम्मत करे पोइ हलाइजे। तेज़ हवा दौरान थ्रेशर हरगिज़ न हलाइण घुर्जे, छाकाणि त तेज़ हवा जे करे सन्हो बुह उॾामी ज़ियान थिए थो। कणक जो अन्न लाबारे ताईं जीत जणियनि खां आजो हूंदो आहे, पर ज़ख़ीरे करण दौरान कुअनि, जीतनि ऐं पखियुनि वग़ैरह जे करे घणो नुक़सान थिए थो। नुक़सान खां बचण लाइ ज़ख़ीरे वारनि गुदामनि जी अहिड़ीअ रीति बनावट कजे जीअं उन्हनि में जीत जणिया, पखी पखण ऐं कुआ नुक़सान पहुचाए न सघनि। कणक बोरियुनि में भरे रखण लाइ बोरियूं नयूं ऐं मज़बूत इस्तेमाल कजनि। ॿीहर इस्तेमाल थींदड़ बोरियुनि खे चङी तरह साफ़ करे टहिकंदड़ गरम पाणीअ में ॿोड़े उस में सुकाए पोइ इस्तेमाल कजे। कणक जूं भरियल बोरियूं हमेशा फर्श मथां अहिड़े नमूने रखजनि जीअं उन्हनि जे विच में विथी रहे ऐं हवा जो चङीअ तरह गुज़र थिए त जीअं अनाज में सेक न थिए। ज़ख़ीरे कयल अनाज जी चकास कबी रहिजे। जेकॾहिं अनाज गुंदियुनि वग़ैरह में रखणो हुजे त गुंदियुनि जी चङीअ रीति सफ़ाई करे, माल जे छेणनि या कोयलनि जो दूंहों करे, अन्न में निम जा पन मिलाए पोइ गुंदियुनि वग़ैरह में भरे रखिजे। जॾहिं त ॿिज वारे अन्न में पारो या दवा मिलाए पोइ रखिजे। पर खाइण वारे अन्न में पारो या ज़हरीली दवा हरगिज़ न मिलाइण घुर्जे। उन खां अलावा गुंदीअ या पलीअ में अन्न मथां शीशे वारी बत्ती ॿारे रखी ॻोल्हण बंदि कजे। ईअं करण सां गुंदीअ या पलीअ में मौजूद ऑक्सीजन गैस बत्तीअ सां गॾु ॿरी ख़तम थी वेंदी। ऑक्सीजन जीअं ख़तम थींदी त बत्ती बि बंदि थी वेंदी, जंहिं बाद गुंदीअ या पलीअ में मौजूद जीत जणिया ऑक्सीजन न मिलण करे मरण शुरू थी वेंदा ऐं अन्न खाइजण खां बची वेंदो। ॿिज वारे अन्न लाइ बीठल फसल दौरान ख़ुसूसी ध्यानु ॾियणु घुर्जे। ॿिज वारे फसल मां गंदगाह हिकदमि ख़तम कजे। बीठल फसल में जांच करे जेके बूटा कंहिं ॿी जिन्स जा नज़र अचनि उहे पटे उछलाइण घुर्जनि। अहिड़ीअ तरह लाबारो कयल वल देरे में अलॻि करे रखिजे ऐं थ्रेशर पिणु अलॻि हणाइजे। थ्रेशर हणण वक़्तु थ्रेशर जी छाणियुनि खे साफ़ कजे त जीअं अॻुवाट मौजूद ॿी जिन्स जो ॿिज साफ़ थी वञे। आबादगारनि खे घुर्जे त माहिरनि पारां ॿुधायल हर हिक नुक़्ते खे अहम सम्झनि। उन्हनि मां जेकॾहिं कोई बि हिकिड़ो घुसी वियो त पक सां पैदावार घटि लहंदी, जंहिंसां न सिर्फ़ आबादगारनि खे नुक़सान थींदो पर साॻे वक़्तु मुल्क ऐं सूबे जी तरक़ी ऐं ख़ुशहाली बि मुतासिर थींदी।